हाण ॿुधायो सर जो मखदूम मोहम्मद अमीन फैमिली जी जेका ॾही वर्सी मल्हाई पई वञे ऐं साईं जी जेका सियासी ऐं समाजी ऐं रूहानी जेकी ख़िदमतूं आहिनि उन्हनि खे तव्हां कींदा ॾिसो ऐं उन्हनि जे रहियल मिशन जे बारे में तव्हांजो छा चओ? क़िबला साईं अमीन फ़हीम साईं जन सॼी उमिरि पाकिस्तान पीपल्स पार्टी में रहिया, आवाम जी ख़िदमत कयूं, आवाम सां गॾु रहिया ऐं को बि ॾींहुं अहिड़ो कोन हो जेको पाण अवामी ख़िदमत खां परे रहिया हुजनि। ऐं इहो क्रेडिट बि उन्हनि जो आहे त पाण मखदूम ख़ानदान खे सरवरी जमायत खे पाकिस्तान पीपल्स पार्टी में वठी आया ऐं अॼु ताईं उहा जमायत असीं सभई पीपल्स पार्टी में आहियूं। तंहिंजे करे आउं उन्हनि खे ज़बरदस्त ख़राज अक़ीदत थो पेश कयां, मुंहिंजे वालिद साहब जन खे ऐं उन्हनि माण्हुनि खे, हाला जे माण्हुनि खे, मटियारी ज़िले जे माण्हुनि खे या ॿिए हंधि जेका सरवरी जमायत आहे जेका मखदूम अमीन फ़हीम साईं जन सां मोहबती करे ऐं उन्हनि जे सॾ में सॾ मिलाए गॾु रहिया, ऐं उन्हनि खे बि मोहबत जो ख़राज मोहबत थो पेश करणु चाहियां अॼु के ॾींहं ते त उन्हनि बि ईअं साइन वरनि सां निभायो जीअं हालात जे शहरनि में को कोन्हे। छो जे तव्हां पढ़ी ॾिसंदव त इहो हिकिड़ा टेक्निकल मसइला आहिनि जिन खे हल कयो वियो आहे त जीअं मुल्क नए दुनिया सां गॾिजी क़दम मिलाए खणे। छो त जेके जेके मसइला पढ़ंदा उन में अहिड़ा मसइला आहिनि जेके पुराणा कानून आहिनि जेके मटाया अथनि। सो आउं सम्झां थो इन में को अवामी नुक़सानु कोन्हे। अच्छा, मुल्क में इज़ाफ़ी सूबा ठाहिण वञनि पिया, इन जी का नॉलेज आहे तव्हांखे? मूंखे नॉलेज त कोन्हे पर रखी शो छॾींदा आहिनि ऐं इज़ाफ़ी सूबनि जी का ज़रूरत आहे त मथे हूंदी, पंहिंजे सिंध में अहिड़ी का बि ज़रूरत कोन्हे। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल खे तव्हां कीअं ॾिसो? सही आहे सूरत हाल, सियासत हमेशह ईअं रही आहे ऐं सियासत में हमेशह कॾहिं हिकिड़ी पार्टी इक़्तिदार में हूंदी आहे, कॾहिं ॿी पार्टी हूंदी आहे, कॾहिं का बिलावल भुट्टे सां बि सियासत आहे। ऐं सम्झा थो सभिनी खां वधीक सुठी आहे जो सभिनी खे गॾु खणियो पियो हले। एमक्यूएम तरफ़ां जेको नवनि सूबनि जो सोचो जो छॾे वञे, टे सूबा जेके ठाणे जेको सोचो छॾे वञे, उनखे तव्हां छा था सम्झो? पाकिस्तान पीपल्स पार्टी इन अमल कंदी ऐं जेका उन जेका यकजहती हलंदी? ऐं तव्हां सां मुतफ़िक़ आहियां त शो आहे।